तेरे नाम पर पाक सच्चा दीन तेरा हो फिदा इस्लाम पर। बहुत शीरीनो लजीजो आका आपका नाम है, जो अदब से नाम लेवे वो लाग के नाम है। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादर पैदी कुदरत सी कायम आहे कदीम। वाली वाहिद वदहू राज़िक रब रहीम, सो सारा सचो धनी चई हमद हकीम। करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो, जोड़े जोड़ जान दी जद जोड़ियाई। खामद खास खलके मुहम्मद मुकाई, कलमोते करीमते चिट्टो चयाई। अन मौला कवल महबूबी ये इताई, पुडखी दिनाई भई सराहू सैयद चे। शासा फरमांदा त सागड़ जा सिगार अण लेखिया अगवा, नका कुल फयकून हुई नका हुई सभी बजार। मलकन यामद हुई तय जी तवार, वो मोहब्बत साण में हार लाया ही लतीफ जय। आद अहमद पाण में विचामी मुफरक आहे मुस्तगरक आलम ही इसरार में। बलगल उला बे कमालिही कशफत दुजा बे जमालिही, हसनत जमी खिसालिही। सभी पढ़ो सल्लु अलैहि वालिही। बुलंदा आवाज़ से जी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि जेतरी जमात आ ओतरी सलाह सबरी आवाज करे का वरे आवाज से गजी करे पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या। सरवरे अंबिया की है महफिल सजी, लीजिए कुछ मदा झूमते झूमते। जेके मज़ो अचे तो पकाई छॾे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में चओ सुभान अल्लाह। सरवरे अंबिया की है महफिल सजी, लीजिए कुछ मदा झूमते झूमते। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं, आप सुनते रहे मैं सुनाता रहूं। जिक्र खैरुल वरा झूमते झूमते। आप सुनते रहे मैं सुनाता रहूं। जिक्र खैरुल वरा झूमते झूमते। भला कुछ मूं पढ़ियो आहे, कुछ जलाली साहब पढ़ियो, हाणे कुछ तमामु गॾिजी पढ़ायूं। छो जो 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे जो सुभान अल्लाह। हाँ जेके मुर्की जो था सुभान अल्लाह, मां तव्हांजे मुर्कड़ ता सदको वञा। अवां बि गॾिजी पढ़ायो सरवरे अंबिया की
लीजिए कुछ मदा झूमते झूमते जो सरवरे अंबिया की है महफिल सजी। लीजिए कुछ मदा भला ही चऊं सरवरे अंबिया जी आ महफिल सजी। वठंदा रहो मदा झूमी झूमी आप सुनते रहे मैं सुनाता रहूं जिक्र खैरुल वरा। माम चांजो बरो चाया न छड़ी तो साहब। लीजिए कुछ मदा कुछ नवासों का सदका अता कीजिए। हम गरीबों की झोली को भर दीजिए। कुछ नवासों का सदका अता कीजिए। हम गरीबों की झोली को भर दीजिए। क्यों कि नाम सुनकर तेरा तो सुभान अल्लाह आ गए हैं गदा। नाम सुनकर तेरा कुछ कीजिए अदा झूमते झूमते। सभई तारीफ़ूं उन वहदहू ला शरीक जी ज़ात के सुहण उन्हीं के लायक आहिनि। जय रब रहमान अवाई असां के बाबरकत भलारी रहमत वारी मिलाद शरीफ जी महफिल भलारे ॾींहं ते भलारे घर में नसीब फरमाई आहे। अल्लाह करीम जी सिफ़तो सारा खां बाद करोड़े अरबे दरूद उन ज़ात जे मथां जे ज़ात जे सदके रब कायनात अवां असांखे ॿिन्ही जहान जूं भलायूं नेमतूं ख़ुशियूं नसीब फरमायूं आहिनि। दुरूद इस्लाम का बाद निहायत वाजिबुल एहतराम मीरे मजलिस सदर महफिल उस्तादुल उलमा शम्सुल उलमा शेखुल हदीस हज़रत अल्लामा मौलाना क़िबला मुफ्ती नज़ीर अहमद ताहिरी नक्शबंदी ज़ीद शरफ़हू व दीगर मुंजा मुअज़्ज़िज़ शानवारा मानवारा उलमाए ज़ीवकार अल्लाह ताला इन उलमा जो सायो अवां साडे मथा तादेरो कायम दाइम फरमाए। आइन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जी महफिल में महबूब अलैहि सलातो सलाम जा मेहमानो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां न को साईं का पुछंदुसि न को उलमा का पुछंदुसि। अवां ॿुधायो सिंधीअ में ॻाल्हायां या उर्दूअ में ॻाल्हायां? सिंधीअ में। तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह अवां खे सलामत रखे सदाई आबाद हुजो। अॼो को भलारो ॾियारो रहमत वारो ॾींहुं अज़मत वारो ॾींहुं बख़्शिश वारो ॾींहुं निजात वारो ॾींहुं छुटकारे वारो ॾींहुं अल्लाह जी रहमत जो ऐलान थियण वारो ॾींहुं। बल्कि इहे चवां मूंखे पंहिंजा लफ़्ज़ चवण ॾियो। अल्लाह ताला जी ज़ात हिन काइनात खे ख़ल्क़ियो अॼोके ॾींहं जे सदके अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहो ॾींहुं असांखे नसीब फरमायो आहे। रब करीम जी ज़ात बरकात रात ॾींहुं प्रोग्राम आहिनि। हिकिड़ो लाउडो लॻी वियो हो सो माशाअल्लाह तो सुभान अल्लाह सम्झी सघो था। पर हिते बि अवां जी मस्जिद जा लाउड ॾाढा प्यारा आहिनि। पर जे वाकई हूअ लाउड हुजनि हा त कमु कुझु अञा मथे खां बरहार जेको सॼण साईं ॾे हिन ग़ुलाम जो हाल हूंदो अवां जे साम्हूं पेश कबो। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अलबत्ता तहक़ीक़ आयो अल्लाह वटां अव्हां वटि नूर व किताबुम मुबीन ऐं रोशन किताब। ॻाल्हि सम्झो था? क़द जाअकुम मिनल्लाहि नूर अलबत्ता तहक़ीक़ आयो मूं रब वटां नूर व किताब मुबीन। वाह के उलमा समझी सघनि था
आई किताब मुबीन रोशन किताब किताब मुबीन मजा मुराद अल्लाह ताला जो भलारो सोनो अवा असांजे ॿिनी जान जो वसीलो क़ुरान करीम आहे। तो सुभान अल्लाह। कुछ मां थकियल आहियां, कुछ आवाज़ में थकावट आहे, पर अवां जी सुभान अल्लाह थक लाहे थी छॾे। इन नूर मां मुराद चाहे किल मुफस्सिरीन कयो आहे त इन नूर मजा मुराद ब क़ुरान करीम आहे। कंहिं मुफस्सिर लिखियो त इन नूर मजा मुराद सिज आहे, कंहिं चयो त इन नूर मजा मुराद चंद्र आहे, कंहिं चयो इन नूर मां मुराद तारा आहिनि, कंहिं चयो इन नूर मां मुराद ॾींहं आहे। अरिड़हं मुफस्सिरनि बल्कि कसीर तादाद में मुफस्सिर पर जेके 18 मुफस्सिर हुए जेके वॾा चोटीअ जा मुफस्सिर थी गुज़रिया जंहिंमें इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बि शामिल आहिनि, जंहिंमें इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह बि शामिल आहिनि, इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह शामिल आहिनि। इहे फ़रमाइनि था त इन नूर मजा मुराद ॿी का ज़ात कान्हे, इन नूर मजा मुराद तुंहिंजो मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बल्कि इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह सभिनी जे कौलनि खे तोड़े करे रद्द करे फ़रमाइनि था इन नूर मजा मुराद ॿियो कुझु बि न आहे, फ़क़त मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात व बरकात आहिनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अर्ज़ कयो। इमाम बुखारी इमाम मुस्लिम ॿिन्ही जे उस्ताद इमाम अब्दुर रज़ाक किताबुल ईमान बाब फी तख़लीक़ नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़ो नंबर 23 हदीस नंबर अल्लाह में फ़रमाइनि था त हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीबुल करीम जी ख़िदमत में अर्ज़ कयो क़ाल सअलतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अव्वल शैइन ख़लक़हु अल्लाह ताला। सोना महबूब मुंहिंजो अर्ज़ आहे सवाल आहे ॿुधायो त सभ खां पहिरीं पहिरीं अल्लाह ताला कहिड़ी शइ खे ख़ल्क़ फ़रमायो आहे? ख़ातमुन नबिय्यीन। छो ख़ातमुन नबिय्यीन? डिॼो था जा हथ खणी चओ जंहिंजो ईमान आहे उहो चवे ताजदार ख़त्म नबूवत। वाह चाचा वाह जिंदाबाद। तुंहिंजे चवण तां मां सदको वञा तो सुभान अल्लाह। ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइंदा फ़क़ाल हुवा नूर नबी का या जाबिर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ जाबिर सब का पहिरीं पहिरीं अल्लाह ताला तुंहिंजे नबीअ जे नूर खे ख़ल्क़ फरमायो। बाबा कुरान जी आयत पढ़ियमि मां हिन उलमा जे क़दमनि तां सदको वञा, मुंहिंजे सिर जा ताज आहिनि, अल्लाह इनखे सलामत रखे। बल्कि मां किरोड़ खां सलाम कयां अल्लाह आबादी पीर खे सॼण साईं जवान खे जे अवां जे बलूचिस्तान में रंग लाए छॾिया आहिनि। सुभान अल्लाह। मां उलमा खे सबक़ ॿुधाए रहियो आहियां, अवां खे हुज़ूर जो शान ॿुधाए रहियो आहियां। अल्लाह फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर। उलमा ताईद कंदा अवां दाद ॾींदा। कद जाअकुम मिनल्लाहि नूर, आयो वो अल्लाह वटा नूर। वॾा वॾा मुफस्सिरीन चवनि मुस्तफ़ा नूर, सहाबा चवनि मुस्तफ़ा नूर। अम्मा आमिना चवे थी त ख़रज मिन्नी नूर। अदा रब चवे नूर, जे माउ ॾियो उहा अम्मा चवे नूर, वॾा वॾा चोटीअ जा आलिम चवनि नूर, जन सहाबा मुस्तफ़ा खे ॾिठो उहे चवनि नूर। मुला वाह बि तोखे कहिड़ो आहे पेट में सूर आहे? असांजो इन सां को ताल्लुक़ कोन्हे को वास्तो कोन्हे को। अरे छाजा दलील तोखे ॾियूं? तूं मुनकिर आहीं, तूं बुग़्ज़ी आहीं। असां हबीब जा आशिक़ मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं। न को तोसां बहस आहे न को मुबाहिसो आहे। असां मञियो आहे अल्लाह जो फ़ैसिलो मञियो आहे। असां मञियो आहे त रब जो भलारो क़ुरान करीम मञियो आहे।
असां पंहिंजूं अखियूं छो ख़राब कयूं? इहे अखियूं में असां पंहिंजे यार जो शान पढ़ियूं, तो सां ॻाल्हाए पंहिंजी ज़बान खे ख़राब छो कयूं? असां इन ज़बान सां पंहिंजे यार जो तराना ज़िक्र कयूं। पोइ तॾहिं त ॿारहं रबिल अवल ते हे नंढड़ा ॿारड़ा, मासूम ॿारड़ा, हे ॿुढड़ा, हे वॾड़ा, हे आलिम, हे हाफ़िज़ रोडनि ते रस्तनि ते निकिरी करे छा पिया चवनि? छा पिया चवनि? जे तव्हांजो इहो ईमान हुजे त तव्हां चवंदा नूर वाला आया है, नूर लेकर आया। जंहिंजो ईमान आहे उहो वॾे आवाज़ सां हथ खणी पढ़ाए नूर वाला। अस्सलातु वस्सलामु जब तलक ये चाँद तारे झिलमिलाते जाएंगे, तब तलक जश्ने विलादत हम मनाते जाएंगे। जो नूर वाला आया अस्सलातु वस्सलाम। सलात में सुस्ती न हुजे, सुन्नीअ जी ताहिरीअ जी पहचान सलात आहे। अस्सलातु वस्सलाम। सुभान अल्लाह। अम्मा आमिना थी चवे मुस्तफ़ा जी रात खे मुंहुं ॾिनो आहे, मूंखां पुछा कयो त ख़रज मिन्नी नूर, उहो नूर मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼोके ॾिहाड़े ते 12 रबिल अवल रात ख़त्म थिए पई, ॾींहुं शुरू थिए पियो। अम्मा आमिना जे लाल जी आमद आहे। अम्मा फरमाए थी मुस्तफ़ा जे अचण सां मुंहिंजे घर में अहिड़ी ख़ुशबू अथई, सॼे अरब में मूं अहिड़ी ख़ुशबू कान ॾिठी आहे। सुभान अल्लाह। अदा माउ जेका हूंदी आहे न, हर माउ पंहिंजे बच्चे जी तारीफ़ कंदी आहे। हर माउ चवंदी आहे मुंहिंजो बच्चो सुठो आहे, मुंहिंजे बच्चे जहिड़ो कंहिंजो बच्चो न आहे। अम्मा सां प्यार कर, अम्मा जो अदब कर। मीलाद सिर्फ़ रैली कढण जो नालो कोन्हे। मीलाद रुगो झंडा खड़ी हलण जो नालो न आहे। मीलाद रुगो भत पचाए खाइण जो नालो कोन्हे। मीलाद रुगो नारा हणण जो नालो न आहे। चेहरे जे मथां बाग़ मुस्तफ़ा रखण जो नालो भी मीलाद आहे। सिर जे मथां दस्तार सजाइण जो नालो भी मीलाद आहे। अब्बे जो अदब करण भी मुस्तफ़ा जो मीलाद आहे। अम्मा जो अदब करण भी मुस्तफ़ा जो मीलाद आहे। भाइरनि सां अॼु पंहिंजा भाइर तो रुसाए छॾिया आहिनि, भाइर तो का कावड़ती विया आहिनि। यार अचनि था, दोस्त अचनि था, मानियूं खाइनि था, पाणी पीअनि था, भाव खे कावड़ाए वेठो आहे। अॼु मुस्तफ़ा जे मिलाद में आज कर त नबीअ जे सदके भाव सां कावड़ कान्हे का। हथ खणी ॿुधायो, हथ खणी ॿुधायो। चओ भाव सां कावड़ न आहे। अरे मुंहिंजो नबी रुआइण नाले आयो, मुस्तफ़ा खिलाइण आयो आहे, महबूब ॾुखड़ा दूर करण आयो आहे। हबीब जो ग़ुलाम थी के ॾुख ॾे, मुस्तफ़ा खे बर्दाश्त न थींदो। ज़ाल खे इज़त ॾियण मुस्तफ़ा जो मिलाद आहे। पंहिंजे बचनि जे मथां सुठो सुहिणो ख़र्च करणु मुस्तफ़ा जो मिलाद आहे। तो छा सम्झो सिर्फ़ बस नारा लगी विया, मिलाद थी वियो? न न सोना, मदीने वारो राज़ी तॾहिं थींदो ओ जॾहिं सम्झ खां वठी जवानी खां वठी कबर ताईं तूं पंहिंजी पूरी ज़िंदगी मुस्तफ़ा जो मिलाद मल्हाए ॾेखार। तुंहिंजो उथण मुस्तफ़ा जी सुन्नत इत्बा में हुजे, तुंहिंजो हलण हुज़ूर जी सुन्नत इत्बा में हुजे, तुंहिंजो ॾींहुं बि नबीअ जी मोहबत में त रात बि मुस्तफ़ा जी मोहबत में।
पो उथल वारो चाहियो था नबी सही तव्हां सां मोहब्बत करे केर केर थो चाहे नज़र नथो अचे ॿाहिरां हथ हेठि करे वेठा आहियो हा साम्हूं दीवार आहे पर सॼे साईं जे ग़ुलाम जी नज़र पहुचे पई नबी साईं सां मोहब्बत कर नबी साईं सां मोहब्बत करे ॾिस मिंबर रसूल ते वेठो आहियां मुझे नबी सां मोहब्बत करे ॾिस अड़े हिकिड़ो मोहब्बत जो कदम तूं वधाईंदे अञा उथल मां ॿाहिरि तुंहिंजो कदम निकिरंदो ई कोन हुम्मद ख़ज़रा वारे जी रहमत तोखे पंहिंजे भाकुर में विझी छॾ सबूत आहे मूं वटि यमन जे अंदरि बनू कलब जो हिकिड़ो कबीलो आहे ॻोठ आहे उन ॻोठ में ॿ ज़ाल मुड़ुस हिकिड़ो घर हुयो जंहिंजी मुख़्तसिर 5 माण्हुनि जी फैमिली आहे 2 ज़ाल मुड़ुस 3 ॿार 2 पुट 1 न्याणी साईं किबला मुफ्ती साहब गलो वेठल आहे हा गलो न वेठल हुजे हा न पोइ उथल वारा इंशाअल्लाह ताला हर साल यादि कंदा विंदर उथल राति यादि हुजो सुभान अल्लाह उथल या विंदर या बेलो या बलद सारा आयूं सभु यार जा ग़ुलाम जो सुभान विंदर वारा यादि कंदा पर अल्लाह कंदो सजणे साईं जे सदके वरी बि यादि कंदा हिकिड़ो घर आहे तवजो सभिनी जो उॾे त मां ॻाल्हायां न त थके लॻे ई खड़ो आहियां हिकु मरतबा अंदरिया ॿाहिरां अहिड़ी सुभान अल्लाह चओ जो सॼे विंदर खे ख़बर पवे ताजी क़िबला मुफ्ती नज़ीर अहमद मक्सी जी मस्जिद जे अंदरि ताहिरी जी मस्जिद जे अंदरि ताहिरी जमात मुस्तफ़ा जो मिलाद दिलो जान सां मल्हाए ॾेखारे वाह वाह सुभान अल्लाह तुंहिंजी सुभान अल्लाह चवे थी त मां 2 कलाक ॿिया बि ॻाल्हायां हिकिड़ो घर आहे 5 माण्हू रहनि था 2 ज़ाल मुड़ुस 3 ॿार माई पंहिंजे मुड़ुस खे अर्ज़ु कयो ओ मुंहिंजा घर धणी ओ मुंहिंजा वर ओ मुंहिंजा मुड़ुस मूंखे इजाज़त ॾे अॼु असांजे ॻोठ मां हिकिड़ो काफ़िलो वञे थो मुंहिंजे माइके वारे पासे मोकल ॾे त मां बि ॻोठ वञा अबे अम्मा जी ज़ियारत करे अचां ऐं पंहिंजे बचड़नि खे नानाणा घुमाए अचां मुड़ुस मोकल ॾिनी तव्हांखे मायूं मोकल वठंदी पोइ कीअं लहाईंदा आहियूं माई वेंदी ख़र्च ॾियणो पवंदो ईअं न साईं पैसा ॾियणा पवंदा माइट वेंदी भला कपिड़ा वठी ॾियणा पवंदा हेल न वञ मथे महीने खां पोइ भले वञजांइ रमज़ान वारी ईंदी माई चवंदी मियां मूंखे मोकल ॾे वञा अबे अम्मा सां मुलाक़ात करे अचां हींअर तरस वॾी ईद ते वञा वॾी ईद हज वारी ईद ते वञा गोश्त वोश्त कोन्हे खाइजां वॾी ईद अची वेंदी हींअर तस मथां मुहर्रम जो महीनो आहे इहे 10 ॾींहं वीचारा विच में बीठा आहिनि इहो सबर कर वरी मीलाद वारे महीने में वञी लंगर मीलाद जो वञी खाइजां इहे कदे 2-3 साल गुज़री वेंदा आहिनि 2-3 साल खां पोइ वञी मुड़ुस पंहिंजी माईअ खे माइका घुमाए ईंदो आहे न सोना न पंहिंजी घरवारी जी इज़त कर क़दुरु कर पंहिंजो अबो छॾे आई आहे अम्मा छॾे आई आहे मूंखे रब जी इज़त जो कसम आहे इहो ई त मुस्तफ़ा जो मिलाद आहे न मिलाद छा आहे सिर्फ़ु ॼमण जो नालो न आहे मुस्तफ़ा आया दुनिया ते प्यार मोहब्बतूं ऐं इज़तूं ॾियण आया खुदा जो कसम आहे काइनात में का बि अहिड़ी ज़ात इज़त वारी न आहे जेतिरी मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे जेकॾहिं इज़त वारियूं ज़ातूं आहिनि मां सभई इज़त वारियूं ज़ातूं मोहम्मद अरबीअ जे क़दमनि तां क़ुर्बान करे छॾियां जे न्याणीअ जी इज़त सेखारी आहे अम्मा आमिना जे लाल सेखारी आहे अबे जो अदब सेखारियो आहे मुस्तफ़ा सेखारियो आहे माउ जो प्यार सेखारियो आहे त मदीने वारे घोट सल्लल्लाहु
माइटे वञा बचड़नि खे मिलाए अचां मुड़ुस मोकल ॾिनी माई ख़ुशीअ में न मापे घर में ॾिसंदा हो न तव्हां किथे चओ त मुंहिंजे माइटनि जी दावत आहे पोइ मायूं नखरो कंदियूं हा अदरियूं बि कुझु ख़्यालु रखनि पर जॾहिं पंहिंजे माइके वेंदियूं न मुड़ुस ॾिसंदो हेॾो थेलो भरंदियूं भला वञी ॿ ॾियारा थी हेॾा कपिड़ा अचे ॿार हिन बचा हिन बचा ना कंदा सुभाणे अल्लाह हा घर जूं ॻाल्हियूं मिड़ी थोरियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि असांखे हा माई सामान जो तयारु कयो पैसा ॾोकड़ा तयारु कया वञे पई पंहिंजे बचड़नि खे नानाणा घुमाइण पंहिंजे अबे अम्मा जी ज़ियारत करणु हलंदे हलंदे रस्ते जे साम्हूं धालेड़ फिरी आया माई वीचारी पंहिंजे ॻोठ वारे काफ़िले साण गॾा साम्हूं धालेड़ फिरी आया थोरू फिरी आया अल्लाह जी पनाह रब जी पनाह माई वीचारी पंहिंजे बचड़नि साण गॾा साम्हूं धालेड़ फिरी आया जेको बि काफ़िले वारनि वटि माल हो मिल्कियत हुई पैसा सभई फुरे विया सोन वग़ैरह फुरे छॾियो पर हिन माई वटि जेको माल हो माल त वरितऊं पर हिन माई वटि ॿ पुट हुआ हिकु न्याणी आहे जेको वॾो पुट आहे ॾाढो सुहिणो आहे हसीन आहे सुहिणो आहे पर 8 सालनि जो आहे हिन माई वीचारे खां हिन जो पुट खसे वरितऊं उन ज़माने जे अंदरि जेके अरब जा माण्हू हूंदा हुआ ग़ुलाम ख़रीद कंदा हुआ ऐं ग़ुलाम ख़रीद कंदा हुआ पोइ उन्हनि जे मथां ज़ुल्म सितम कंदा हुआ धालेड़नि ॾिठो छोकिरो 8 सालनि जो आहे ॾाढो सुहिणो आहे वॾे ख़लाक़ वारो आहे वॾा पैसा मिलंदा पाण खे जीअं पंहिंजे हिन दौर में विंदर में उथल में बलूचिस्तान में कराची में माल जी पिड़ी लॻंदी आहे उन ज़माने में नौजवाननि जी पिड़ी लॻंदी हुई पोइ माण्हू ग़ुलाम ख़रीद करे वेंदा हुआ धालेड़नि माई वीचारी खां बचड़ो फुरी वरितो आहे बचो खसे वरितो आहे माई वीचारी रोए पई अम्मा जी अज़मत जे मथां क़ुर्बान वञा अम्मा जे शान जे मथां क़ुर्बान वञा माउ खां बचड़ो जुदा पियो थिए अम्मा जी दिलि तां छा गुज़रंदो हूंदो अल्लाह अकबर कबीरा सभई औलाद माउ पीउ खे प्यारा हूंदा आहिनि पर को अहिड़ो बचड़ो हूंदो आहे जेको बचड़ो माउ पीउ जे दिलि में घर करे वेंदो आहे सभिनी खां वधीक न्याणी प्यारी हूंदी आहे कंहिंखे को सभिनी खां वधीक पुट प्यारो हूंदो आहे हिन माउ खे बि पुट प्यारो आहे त पीउ खे बि पुट प्यारो आहे धालेड़ फुरी विया माई वीचारी जो सॼो काफ़िलो ॻोठ वापसि आयो आहे सभई रोवंदा आया माई वीचारी घर में जीअं जो पहुची आहे पंहिंजे मुड़ुस खे चवे पई ज़ुल्म थी वियो तुंहिंजो मुंहिंजो बचड़ो ज़ाइद असां खां धालेड़ फुरी विया आहिनि 8 सालनि जो सुहिणो बचड़ो जेको मुंहिंजे बि दिलि जो करार आहे ओ हारिस तुंहिंजे बि रूह जी राहत आहे उहो बचड़ो ज़ाइद धालेड़ फुरी विया आहिनि हेॾा ज़ाइद जो बाबो बि रोए पियो ज़ाइद जी अम्मा सादा बि रोए पई अल्लाह अकबर कबीरा होॾां धालेड़ विया हिकिड़ी पिड़ी लॻी आहे उन पिड़ीअ ते हिन 8 सालनि जे मासूम खे खपाए छॾियऊं कंहिंखे खपायूं वठण वारो जो नालो हकीम बिन हिज़ाम आहे उहो हकीम बिन हिज़ाम मुंहिंजे नबीअ जी घरवारी सैयदा तैयबा ताहिरा आबिदा अम्मा ख़दीजतुल कुबरा जो भाउ लॻंदो आहे हकीम बिन हिज़ाम ख़रीद करे वरितो आहे अल्लाह अकबर कबीरा हेॾा बचड़ो विकामजी वियो आहे बचड़ो खसिजी वियो आहे बचड़ो फुरिजी वियो आहे हेॾा माउ पीउ ज़ारो कतार रोइनि पिया हिन पासे को अचे पुछा पिया कंदे ॿुधायो असांजो बचड़ो ज़ाइद किथे आहे हिन पासे को अचे पुछा कंदा था ॿुधायो मुंहिंजो बचड़ो किथे आहे अम्मा था क़ुर्बान वञा शल का माई गुज़रे के माईअ जी ज़बान ते ज़ाइद जो नालो अचे त माउ वीचारी रोए पई माउ चवे पई मुंहिंजो ज़ाइद किथे आहे अदियूं हर हर मुंहिंजे ज़ाइद जो नालो त मुंहिंजे साम्हूं न खणो जो अॼु पिणु अखण सॼण पंहिंजा सारियाम गलनि तां ॻोड़नि जूं बूंदूं बस न कल सदीस कबरियल यार लोक ॾिठे न लहे हेॾा ज़ैद जा माउ पीउ पंहिंजे ज़ैद खे ॻोल्हिनि पिया होॾा हकीम बिन हिज़ाम साल या 15 महीननि खां पोइ हिन
असांजे ग़ुलाम ज़ैद खे जेको 8 सालनि जो हो इनखे मके में वठी आयो आहे। मके में अची करे पंहिंजी भेण मुंहिंजे नबीअ जी घरवारीअ जे हवाले कयई। चई हे मुंहिंजो ग़ुलाम आहे, ॾाढो सुठो आहे, वॾे इख़लाक़ वारो आहे, वॾी इज़त वारो आहे, ॾाढी सुहिणी जी गुफ़्तार आहे, ॾाढियूं सुहिणियूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं आगिल। मां चाहियां थो त इहो तुंहिंजे हवाले कयां, तोखे तोहफ़े में ॾियां। अबा अॼु पंधु करे गर्मीअ में पोड़ा ॿ थिया आहिनि, छो वेठा आहियो? चओ नबी साईं जी मोहब्बत में, कंहिंजी मोहब्बत में? ॾाढा चओ मोहब्बत में। पाण सभु नबी साईं सां मोहब्बत कयूं था। असीं सभु नबी साईं सां मोहब्बत, जेको करे तो सो हथ खणी चवे सुभान अल्लाह। अबा नबी साईं सां मोहब्बत कयो था न? केतिरी मोहब्बत आहे? हा ॿुधजां गौर सां। हकीम बिन हिज़ाम अम्मा ख़दीजा खे पंहिंजो ग़ुलाम ज़ैद ॾिनो। कुछ लम्हनि खां पोइ या कुछ ॾींहंनि खां पोइ नबी साईं जी नज़र पई हिननि 8 साल, बल्कि हाणे त कुछ वक़्तु वधी वियो हुयसि बरार, हिन ज़ैद सोने जे मथां मुस्तफ़ा जी निगाह पई आहे। नबी साईं जी निगाह पई आहे। उलमा सम्झनि था, उलमा शान वारा मान वारा, नबी साईं जी निगाह पई आहे। उठ गई तो दम में दम आ गया। मुस्तफ़ा जी निगाह पई, अबू बकर ते सिद्दीक़ बणिजी वियो। मुस्तफ़ा जी निगाह पई, ओ जलाल वारे उमर बिन ख़त्ताब ते अल्लाह जे नबी फारूक आज़म बणाए छॾियोसि। निगाह पई उस्मान ते ज़िन्नूरैन बणिजी वियो। निगाह पई अली ते त मुश्किल कुशा हैदर करार बणिजी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। निगाह पई ख़ालिद बिन वलीद ते त मुस्तफ़ा सैफुल्लाह बणाए छॾियो आहे। उहा ई निगाह पई ज़ैद ते, निगाह उहा ज़ैद ते पई आहे। नबी साईं फरमायो ख़दीजा ही केरु आहे? साईं मुंहिंजो भाउ जो ग़ुलाम आहे, मूंखे तोहफ़े में ॾेई वियो आहे। नबी साईं चयो विंदर वारो, नबी साईं चयो ख़दीजा इहो मूंखे वणी वियो आहे, मुंहिंजे हवाले करीसि। सुभान अल्लाह। होॾा अबे खां विछड़ियो आहे, होॾा अम्मा खां विछड़ियो आहे, हेॾे मुस्तफ़ा खे पसंदि आयो आहे। वाह ज़ैद, तुंहिंजी अज़मत जे मथां क़ुर्बान वञा। विछड़ियो माउ पीउ खां हो, ॾुख दर्द तकलीफ़ूं सहंदो मके में पहुतो आहे, पर मके में ज़ैद जा भाग खुली पिया। ज़ैद मूंखे वणी वियो आहे, मुंहिंजे हवाले कर। अम्मा ख़दीजा नबी साईं जे हवाले कयो। पोइ जंहिंजे मथां शफ़क़त मदीने वारे साईं जी हुजे, हे अवां ॾिसो न थोरो निहारो, हे ताहिरी उलमा, ॿिया बि खोड़ सारा आलिम ॿिनि बुज़ुर्गनि जा ग़ुलाम हूंदा, मां सभिनी तां सदको वञा, क़ुर्बान वञा, पर हिननि जे मथां शफ़क़त आहे मुंहिंजे सॼण साईं जी। सुभान अल्लाह। केॾा रंग लाहे छॾिया आहिनि, पर जंहिंजे मथां करोड़ वली क़ुर्बान मोहम्मद अरबीअ जे क़दमनि ते वञनि, जंहिंजे मथां मुस्तफ़ा जी शफ़क़त हुजे, हुज़ूर जी निगाह पइजी वञे, उनजो आलम छा हूंदो। अदा माउ पीउ खां विछड़ंदे 8 साल अची पूरा थिया। घणा साल? 8 साल। हेॾा हज जो मौक़ो अची वियो। बनू कलब जा कुझु माण्हू मके में आया, हिकिड़ी पहाड़ी ते बीही करे हिकिड़ो हमरा ॿुधाए पियो त असांजे ॻोठ में हिकिड़ो पीउ माउ आहे, जीअं याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ रोअंदो हो, ईअं ई हिन जा माउ पीउ पंहिंजे पुटु ज़ैद लाइ रोअंदा आहिनि। राति ॾींहुं ज़ैद जी पुछा कंदा आहिनि, जबलनि जी पहाड़ी ते वञी चवंदा आहिनि, ओ आसमान जे ज़ैद तो ॾिठो आहे असां सां मिला, ऐं ज़मीन जे ज़ैद तो ॾिठो आहे असां सां मिला, ओ हवा जे ज़ैद सां टकराइजी हुजी त ज़ैद जी ख़ुशबू त असां ताईं पहुचा। राति ॾींहुं प्यारो वंदा आहिनि।
मानू जो हुजूम थी वियो जॾहिं का दर्द वाली इश्क वारी अंदर मां केर ॻाल्हि कंदो आहे न पोइ सभई उन ॾे मुतवजह थी वेंदा आहिनि। ज़ैद जे माउ पीउ हारिस ऐं सादा जूं ॻाल्हियूं ॾुखनि वारियूं दर्दनि वारियूं विछोड़े वारियूं ॻाल्हियूं जॾहिं माण्हू ॿुधूं सभई गॾु थी विया। उतां ओ 8 सालनि जो घरां निकितो हो, अॼु 16 सालनि जो थियो आहे। ज़ैद जो बि गुज़र उतां पियो थिए, ज़ैद जो गुज़र बि उतां पियो थिए। बनु कलब खां जेके आया हुआ उन विच में हिकिड़ो बीठो आहे जे नियारे चयो आहे अल्लाह मूंखे न भुलाए, रब मूंखे न भुलाए। ओ बाबा छा तुंहिंजो नालो ज़ैद आहे? हा साईं मुंहिंजो नालो ज़ैद आहे। छा तुंहिंजे पीउ जो नालो हारिस आहे? हा मुंहिंजे पीउ जो नालो हारिस आहे। छा तुंहिंजी अम्मा जो नालो सादा आहे? हा मुंहिंजी अम्मा जो नालो सादा आहे। छा तूं बनु कलब जो आहे? हा मां बनु कलब जो आहियां। हो माउ पीउ जा ॻाल्हियूं पिया कनि, हिन ज़ैद जे खिलमा ॻोड़ा वही आया। अबे अम्मा जो ज़िक्र पियो थिए, अबे अम्मा जो नालो पियो खणिजे, भेण भाइरनि जो ज़िक्र पियो थिए, अबे जे वतन जो, अबाणे वतन जो, अबाणे देश जूं ॻाल्हियूं पियूं थियनि। हेॾा ज़ैद जे खिलमा ॻोड़ा होॾा माण्हू बि रहनि पिया। ज़ैद चयो हा हा मूंखे 8 साल थी विया आहिनि, मां पंहिंजी अम्मा खां, मां पंहिंजे बाबे खां विछड़ी आयो आहियां। ओ ज़ैद पोइ हिते छा पियो करी? असां वञूं था तुंहिंजे ॻोठ, हल असां साण कॾहिं हल। तुंहिंजे पीउ जो रोई रोई अलाए कहिड़ो हाल थी वियो आहे। तुंहिंजी अम्मा ज़रे हुन माईअ खां पुछा पई करे मुंहिंजो पुटु किथे आहे, मुंहिंजो बचिड़ो किथे आहे, मुंहिंजे दिलि जो करार, मुंहिंजे दिलि जो सुरूर, मुंहिंजे दिलि जो चैन, भाइरनि जी रौनक, अबे जे रूह जी राहत, मुंहिंजो ज़ैद किथे आहे? हल पंहिंजे अबे सां हली मिल, हल पंहिंजी अम्मा सां मिल। ज़ैद चवे थो ओ मुंहिंजा मारू वॾो, ओ मुंहिंजे देश मां आयल हो, मुंहिंजे बाबे खे वञी सलाम ॾिजो, मुंहिंजी अम्मा खे वञी सलाम ॾिजो, मुंहिंजी हीअ चादर खणी वञो, मुंहिंजे बाबे जा ॻोढ़ा उघिजो, मुंहिंजी अम्मा जा ॻोढ़ा उघिजो। मूंखे उहो ज़मानो यादि थो अचे जो याक़ूब अलैहिस्सलाम जे लाइ यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो जुब्बो मुबारक मोकिलियो हो। अॼु ज़ैद पंहिंजी चादर पंहिंजे बाबे अम्मा ॾे मोकिले पियो, मुंहिंजे अबे खे मुंहिंजी अम्मा खे सलाम ॾिजो ऐं बाबे खे चवजो ओ बाबा एतिरो न रो जंहिं ज़ैद जे लाइ रोई पियो वॾो थिया तूं अलाए किथे विहारी आहे, अलाए नौकरी वठी ॾी आहे, अलाए ज़मीन वठी ॾी आहे, अलाए माल वठी ॾी आहे, पर बाबा मुंहिंजी फ़िक्र न कर, मां भले खां भले मक़ाम ते ऐं काइनात में सभ खां अज़ीम ज़ात मुहम्मद वटि रहंदो आहियां। सुभान अल्लाह, सब का अजीम ज़ात वटि रहंदो आहियां। है थोरो सोचजो, तव्हांजो बच्चो थोरो दिलि ते हथ रखी ॿुधायो। अॼु मूं एॾे दर्द जी ॻाल्हि कई आहे, पर असांजा दिलि पत्थर थी विया आहिनि, पत्थर थी विया आहिनि। मुहबत जे मामलनि में, प्यार जे मामलनि में हेॾा ज़ैद जा पैगाम पहुचाइण वारा कासिद जॾहिं ॻोठ में पहुता, ज़ैद जे बाबे अम्मा सां मिलिया, ज़ैद खे सलाम ॾिना हूंदो, ज़ैद जा सलाम पीउ माउ खे ॾिना हूंदो त पीउ माउ त छा गुज़रंदो हूंदो। अल्लाह सलात मुंहिंजे साईं ते पढ़ायो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि हेॾा ज़ैद जा माउ पीउ पहुता आया। ज़ैद जे अबे अम्मा वटि हारिस ऐं सादा वटि बचिरे जी चादर ॾिनो, बचिरे जा सलाम ॾिनो। मां क़ुर्बान वञा, मुंहिंजा मुंहुं में हाणे ताक़त न रही आहे त मां अम्मा जो उहो ज़िक्र बयानु कयां त अम्मा कहिड़े लफ़्ज़नि में पंहिंजे बचिरे खे पुकारियो हूंदो, पंहिंजे बचिरे खे सारियो हूंदो, पंहिंजे बचिरे जी ख़ुशी ॿुधी करे। अड़े हूअ त सॼी 8 साल पूरा ॿार रोए पई, पर अॼोके ॾींहं ते 8 साल खां वधीक रुनी हूंदी। जो विछड़ियल बचिरे जो पतो मिलियो, ख़बर मिली, किथे रहंदो आहे? मके में। कंहिं वटि आहे?
मुहम्मद वट के वट मुहम्मद मिठे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वट पीर मां चयो हलो हाणे देर न कयो 8 साल इंतजार कयो हलो पंहिंजे बजरे के वठी अचूं पंहिंजे बजरे सां मुलाक़ात कयूं इन्हनि जो पंध कीअं गुज़रियो कीअं आया कंहिं खां पुछा कंदे आया वक़्तु कीअं पोइ रस्ते जो गुज़रे जॾहिं ॿिए वारे घुरायो पोइ ॿुधाईंदोसांव इहे ज़ैद जा माउ पीउ मके पाक में आया हेॾां दरबार मुस्तफ़ा सजी पई आहे मदीने वाला घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा अफरोज आहिनि अम्मा आमिना जे लाल जे वदुहा वारे चेहरे जे मथां निगाह पई आहे ॿई माउ पीउ पंहिंजे बचन सूदो आया रुमंदा आया उन दरबार में जेको रुमंदड़ खे खिलाईंदो उन दरबार में आया जेको गुनाहगार खे बख़्शिराईंदो आहे हे उन दरबार में आया जेको कैदियुनि खे छॾाए आज़ाद कराईंदो आहे मां ये चवां छो न ये चवां असां आले सुन्नत जो अक़ीदो असांजो ईमान त हे उन दरबार में आया आहिनि जेको जहन्नम खे जहन्नम आज़ाद कराए जन्नत वठाए ॾींदो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं असां यमन खां बनू कलम खां आया आहियूं भली आहियूं जी आहियूं अचण जो मक़सदु असांजो पुट असां खां जुदा थी वियो आहे मुझे नबी जो पहिरियों अखर है मां कुर्बान बनिया मुस्तफ़ा जी अज़मत जे मथां मुझे साईं फरमायो अल्लाह तव्हांखे तव्हांजो बचड़ो जल्द मिलाए रब तव्हांजो बचड़ो तव्हांखे जल्द मिलाए मुस्तफ़ा जी इहा दुआ ॿुधी मां अञा रोअण लॻी आहे बाबे जो हाल अलाए छा हुयो साईं असांजो बचड़ो तो वटि आहे ऐं सुभान अल्लाह असांजो बचड़ो तो वटि आहे मूं वटि केरु नालो चाहेसि साईं उनजो नालो ज़ैद आहे हाणे माउ पीउ उन ज़ैद जो नालो खयो जंहिंसां माउ पीउ त प्यारु कंदा आहिनि पर मुंहिंजो नबीअ जो बि उहो मुहिब आहे मुंहिंजो हबीब बि ज़ैद सां प्यारु कंदो आहे तूं चवंदो आहे मुस्तफ़ा असांजो महबूब आहे मदीने वारो साईं चवंदो ज़ैद मुंहिंजो महबूब आहे तूं चवंदो आहे त मां मुस्तफ़ा सां प्यारु कंदो आहियां मुस्तफ़ा चए थो त मां ज़ैद सां प्यारु कंदो आहियां उन ज़ैद जो नालो खयूं जॾहिं ज़ैद जो नालो खयूं अल्लाह नबी साईं को ज़ैद तव्हांजो पुटु आहे हा साईं असांजो पुटु आहे नबी साईं घुरायो ज़ैद खे ज़ैद हिते बीठो आहे माउ पीउ हेॾा वेठा आहिनि हेॾे तवजो कजो ज़ैद होॾां बीठो आहे माउ पीउ हेॾा वेठा आहिनि माउ पीउ ज़ैद खे ॾिसी रोइनि पिया ज़ैद माउ पीउ खे ॾिसे पियो नबी साईं फरमायो ज़ैद सुञाणी थो ज़ैद सुञाणी थो हा साईं सुञाणा थो पोइ मिली छो नथो आका सोना ग़ुलाम तो अरबीअ जो आहियां हुकुम ॾे त मिलां न इजाज़त मिले त मां मिलां माउ पीउ सां मिलिया मिलण जो अंदाज़ छा हो अल्लाह अकबर कबीरा हाणे अर्ज़ु कयूं नबी साईं खे सोना जेके पैसा वठी जेतिरो मुआवज़ो वठी असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं ज़ैद खे आज़ादु कर असांजो बचिड़ो आहे नबी साईं फरमायो मां मुहम्मद कीअं कंहिंजे माउ पीउ खां बचो जुदा कंदुसि जे तव्हांजो आहे त ॾोकनि जी का ॻाल्हि कान्हे का वठी वञो पंहिंजे ज़ैद खे पर ज़ैद हलेव त भले वठी वञोसि मुसलमानों और विंदर की जामिया मस्जिद में अचण वारो मां तव्हां खां सवाल कयां ज़ैद माउ पीउ खां घणा साल परे हो ॾाढा ॻाल्हायो 8 साल परे अम्मा जो प्यार अम्मा वटि बचपन रहियो अम्मा खीर पियारियो अम्मा धोए अम्मा विचारे बाबे आगुर मां वठे हलण सेखारियो उहो ज़ैद अम्मा जो प्यार याद बचपन याद भेण भाइरे सां कचरियूं याद 8 साल जुदा थियण वारो ज़ैद माउ पीउ खे चए थो बाबा अम्मा मां त मुहम्मद खे छॾे कोन वेंदुसि मां त अरबी घोट खे छॾे कोन वेंदुसि ऐं ज़ैद असांजो प्यार विसरी वियो असांजी शफ़क़त विसरी वई ॿुधो तारीख़ी जुमिला
ज़ैद चवे तो ओ बाबा ओ अम्मा तवाजा 1000 तोड़ा जो प्यार मुखे याद आ पर तो जरूं 1000 माऊ हुजन मोहम्मद जी हिकड़ी शफ़क़त वारी निगाह तव्हांजे प्यार खां बुलंद ऐं बाला पुट यो मोहम्मद पैसा भी कोन तो वठे डोकर भी कोन तो वठे मुफ्त में आज़ाद तो करे ज़ैद जो तारीख़ी जुमलो आहे ओ बाबा ओ अम्मा ये 1000 आज़ादियूं मां मोहम्मद अरबी जी हिकड़ी ग़ुलामी ता क़ुर्बान करे छॾियां मदीने वारे साईं जी हिकड़ी ग़ुलामी ता ये आज़ादियूं क़ुर्बान करे छॾियां ॿुधो विदर वारो हेॾा ज़ैद ऐलान कयो मुस्तफ़ा ता आज़ादियूं क़ुर्बान आहिनि हुज़ूर जी ग़ुलामी खपे होॾां ज़ैद जो ऐलान कयो आहे तव्हां मोहब्बत में आया आहियो रुगो तव्हां मोहब्बत कोन था कयो ज़ैद मोहब्बत जो ऐलान कयो आहे रुगो ज़ैद मोहब्बत नथो करे नबी साईं हीअं पंहिंजा हथ खोलिया हीअं हुज़ूर हथ खोले फरमाए ज़ैद हली आ ज़ैद आयो नबी साईं सीने सां सीनो मिलाए हथ सां हथ पकड़े ऐलान कयो ओ कुरैश वारो गवाह बणिजी वञो ज़ैद जी मूं सां मोहब्बत आहे मां मोहम्मद जी ज़ैद सां मोहब्बत आहे रुगो मोहब्बत न आहे ज़ैद मुंहिंजो वारिस आहे मां ज़ैद जो वारिस आहियां हा हा ॿुधो तव्हांजी मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे त रब जी इज़त जो कसम आहे तुंहिंजी मुंहिंजी मोहब्बत विंदर किरास कोन कंदी उम्मत ख़ज़रा वारे जी अञा वधीक मोहब्बत आहे अल्लाह ताला इन ग़ुलामी में जियारे इन ग़ुलामी में मारे हयाती त मुलाक़ात बाक़ी अस्सलामु अलैकुम।